Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. सऊदी अरब समेत नार जे मुल्कनि में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। मस्जिदुल हराम, मस्जिद नबवी ऐं मस्जिद अक़सा में ईद जा वॾा रूह परोर इज्तिमा थिया। मस्जिदुल हराम में ईद निमाज़ जी इमामत शेख अब्दुल रहमान कई। मस्जिद नबवी में ईद जी निमाज़ शेख अब्दुल्ला जी इमामत में अदा कई वई, जिते लखे माण्हुनि ईद जी निमाज़ पढ़ी। ईद उल फितर जे ख़ुतबे खां पोइ इस्लामी दुनिया जे अमुन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। मस्जिद अक़सा में वॾे अंग में फ़लस्तीनियुनि बि ईद जी निमाज़ अदा कई। गॾियल अरब इमारात ऐं क़तर समेत नार जे अक्सर मुल्कनि में ईद मल्हाई पई वञे। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोरिया कम्यूनिटी तरफ़ां ईद उल फितर जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची में ईद निमाज़ जा इज्तिमा। सदर आसिफ अली ज़रदारी ईद मल्हाइण लाइ नवाबशाह पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ख़ुसूसी जहाज़ ज़रिए नवाबशाह एयरपोर्ट ते पहुतो, जितां वॾे सिक्योरिटीअ में खेसि ज़रदारी हाउस पहुचायो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे ईद निमाज़ अदा करण बैदि बालू याक़ूबा क़ब्रिस्तान में पंहिंजे वालिद ऐं वॾड़नि जी मज़ारनि ते फ़ातिहा ख़्वानी कंदो। पाकिस्तान में शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटीअ जो इजलास अॼु मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जी सदारत हेठि इस्लामाबाद में थींदो। सूबाई चंड ॾिसणी कमेटी जा इजलास संदन लॻापियल इलाइक़नि में थींदा। पाकिस्तान जे ख़िलाई इदारे इस्पार्को जो चवणु आहे त शवाल जो चंड गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ 3:58 ते पैदा थियो। अॼु आचर ॾियाड़े सिॼ लहण वक़्तु चंड जी उमिरि लॻभॻि 27 कलाक हूंदी। पाकिस्तान में अॼु शवाल जो चंड नज़र अचण जो पको इम्कान आहे। ऐं सिंध में तकरारी केनाल मनसूबनि ख़िलाफ़ अवामी एहतजाज माठू न थियो। नंढनि वॾनि शहरनि में हज़ारे माण्हू सरापा एहतजाज बणियल। आदलपुर जो अवाम वापारी एसोसिएशन जे सॾ ते ॿाहिरि निकिरी आयो। शहर जे मुख्य रस्तनि तां मार्च। मुज़ाहिरीन मूजिबि ग्रीन पाकिस्तान मनसूबो न पर ही ग्रीन पंजाब मनसूबो आहे। खरी मीरवा में दरिया बचायो एक्शन कमेटीअ जे सॾ ते सभई माण्हुनि जो मार्च। वॾे अंग में औरतुनि ऐं ॿारनि जी शिरकत। सिंधु दरिया ते झाड़ो नामंज़ूर जा नारा। तकरारी केनालनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। ईद खां पोइ पंजाब वेंदड़ रस्ता बंदि करण जो ऐलान।